अॼु असां ॻाल्हाईंदासीं कुझु अहम मामलनि ते ऐं उहा पॉज़िटिव जेका सा शइ आहे शाहनवाज़ ॾाहाणी असांजो सिंध जो हिकिड़ो नौजवान क्रिकेटर जंहिंजो ताल्लुक़ु लाड़काणे सां आहे। उन हींअर बांग्लादेश सां जॾहिं पाकिस्तान जी रांदि थी त उन में उन खेॾियो। ऐं चाहींदसि त उन जे बारे में असीं थोरो ॻाल्हायूं ऐं मालूमात हासिलु कयूं त असां वटि छो भला सिंध मां जेके आहिनि से घटि टैलेंट जेको आहे उहो इन फील्ड में अचे थो। ऐं पहिरियों सुवालु कज़ब तव्हां खां कंदसि त शाहनवाज़ ॾाहाणी असांजो हिकिड़ो नौजवान क्रिकेटर जेको तमामु घणो टैलेंटेड जेको छोकिरो आहे, यकीननि तॾहिं हुन वञी जेको आहे सो क़ौमी टीम में असांजे शामिलु थी खेॾियो आहे। त इन क़िस्म जो जेको आहे असांखे ॾिसण में अचे थो त काफ़ी अरसे खां त जॾहिं खां वठी मूं वॉच संभालियो आहे त सिंध जो को सिंधी स्पीकिंग क्रिकेटर जेको आहे सो मूं शायदि पहिरियों दफ़ो इहो ॿुधो हुजे त सिंध मां जेके आहिनि से क्रिकेटर छो नथा निकिरनि। उर्दू स्पीकिंग या जेके आहिनि से सिंध सां बिलोंग करण वारा, थी सघे थो त को पंजाबी बि जेको आहे सो कराची मां हैदराबाद मां शामिलु थियो हुजे, पर सिंधी ॻाल्हाईंदड़ छोकिरा जेके आहिनि या त उन्हनि खे क्रिकेट जो शौक़ु कोन्हे या हुकूमत अहिड़ी का जेका आहे सा हिकमत अमली तयारु कोन कई आहे त उहे छोकिरा जेके आहिनि से उते नथे अची सघनि। छा सबबु आहे? जी महिरबानी। बिल्कुलु तव्हां ठीकु चयो त शाहनवाज़ ॾाहाणी असांजो पहिरियों सिंधी स्पीकिंग छोकिरो आहे जेको असांजी क़ौमी टीम में शामिलु थियो आहे। ऐं हिन प्लेटफॉर्म तां आम सिरी जे प्लेटफॉर्म तां मां उनखे मुबारकबाद ॾियां थो। तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त शाहनवाज़ हिकिड़ो ग़रीब फैमिली जो नौजवान आहे ऐं लाड़काणे जे भरिसां हुनजो ॻोठु आहे। इहा पोज़ीशन हुई त हुन जॾहिं अंडर 19 जा ट्रायल पे ॾिना त हुन वटि स्पाइक कोन हुया, जूतो न हुयो हुनखे जंहिंसां हू पाए ऐं बॉलिंग करे सघे। पोइ हुन कंहिं दोस्त खां उधार वरितो। एतिरे ग़रीब लेवल जो माण्हू ऐं एतिरो मथे पहुचे ऐं जेको अचे तव्हांजे PSL में हुन सभिनी खां वधीक हाईएस्ट विकेट टेकर हुयो। ऐं पोइ वरी PCB जी महिरबानी आहे जो हुनखे खयूं अथनि, पर थोरी शिकायत इहा बि आहे त हुनखे पहिरीं खणी वठनि छो त हुनजी मेरिट हुन डिज़र्व कयो पिए। जेसिताईं तव्हांजे सुवाल जो तालुक़ु आहे त असां वटि नौजवान घटि छो था पैदा थियनि, उहो इन जे करे त असां वटि सहूलियतूं कोन्हनि की। गवर्नमेंट तव्हांजी उन्हनि खे प्रोमोट कोन थी करे पई। न त तव्हां ॾिसो त सिंध जे ॿाहिराड़नि में गली गली में ॿार क्रिकेट खेॾनि था। उन्हनि खे जुनून आहे, शौक़ु खां वधीक जुनून आहे। ऐं हींअर बि हिकिड़ो कल्ह छोकिरो सिद्दीक़ रामू आहे, उहो थर जो छोकिरो आहे, उन्हनि खे अंडर 19 में खयो वियो आहे। तो जेकॾहिं गवर्नमेंट उन्हनि जी करे सरपरस्ती करे ऐं जेकॾहिं DC लेवल डिस्ट्रिक्ट लेवल ते DC उन्हनि खे नंढियूं पंहिंजूं टीमूं ठाहे ऐं खेॾाइनि ऐं पोइ उनजा मुक़ाबिला कनि त तव्हांखे टैलेंट तमामु घणो मिलंदो ऐं उन्हनि छोकिरनि जी वरी हिमत अफ़ज़ाई थिए। हीअ बि यकीन कयो प्रेशर हुयो सोशल मीडिया जो, ख़ुदि पंहिंजे चैनलनि ते बि इहा ॻाल्हि हली त शाहनवाज़ खे तव्हां छो नथा ॾियो। मजबूर थी उन्हनि बांग्लादेश में आख़िरी जेका T20 हुई उन में हिनखे डेब्यू करायो ऐं छोकिरो सॼी राति सुतो उन शौक़ में ऐं पंहिंजी वालदा सां उहो ॻाल्हाईंदो रहियो। इहा उन्हनि जी जेका पैशन आहे, जज़्बो आहे, उनखे जेकॾहिं PCB अॻिते आणींदी त हीउ शाहनवाज़ हिकिड़ो बहितर बॉलर साबित थींदो तव्हां वटि ऐं ॿियनि जो बि हिकिड़ो रस्तो खुलंदो। इहे जेका छाप हुई असांजे मथां त सिंध जा सिंधी स्पीकिंग माण्हू क्रिकेटर कोन पिया थियनि, त उहा हिन शाहनवाज़ ख़तमु कई आहे। ऐं गवर्नमेंट खे इन्हनि सभिनी शयुनि जी ख़ुदि शाहनवाज़ जी गवर्नमेंट ऑफ सिंध हिन जी सरपरस्ती करे त जीअं हीअ बहितर खां बहितर परफॉर्मेंस ॾेई सघे। काज़ी साहब, तव्हां खां हिकिड़ो मुंहिंजो ॿियो सुवालु आहे। हींअर 2-3 ॾींहं अॻु असांजो प्राइम मिनिस्टर उन हिकिड़ी स्टेटमेंट ॾिनी हुई कंहिं तक़रीब में त जिथे असांजी ज़मीनुनि ते कब्ज़ा पिया थियनि या एनक्रोचमेंट थिए पई, उते सॼे पाकिस्तान में जेको आहे हुनजो चवणु हो त ॿेलनि जी जेका ज़मीन आहे उन ते बि कब्ज़ा पिया थियनि। यकीननि असां जेकॾहिं ॾिसूं त जेका असांजी लैंड आहे, जेकॾहिं उन ते कब्ज़ा पिया थियनि, उहा हिकिड़ी अलॻि जेका आहे सा मुश्किल आहे या मसइलो आहे। पर ॿेलनि जी ज़मीन जेका आहे उहा ॿेले खाते जी हूंदी आहे। उन जा बाक़ाइदे जेके आहिनि से सम्झो एराज़ी जा जेके आहिनि से ज़ाब्ता हूंदा आहिनि ऐं उन्हनि जेके एराज़ी जा जेके इख़्तियारी इदारा हूंदा आहिनि उन्हनि खे बि ख़बर हूंदी आहे त हीअ जेको आहे असांजो इलाइक़ो आहे, हीअ असांजी ज़मीन आहे। त उते जेकॾहिं को कब्ज़ो करे थो त उन्हनि खे हटाइणु उन्हनि जो हक़ु हूंदो आहे या उन सां क़ानूनी जंग करणु उनखे घुरिजे। त इन क़िस्म जी असांखे का सूरत हाल नज़र नथी अचे। ऐं ॿेला जॾहिं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त असां वटि घटि थींदा आहिनि त उनजो असरु जेको आहे असांजे माहौल ते पवंदो आहे, असांजे इकोसिस्टम ते पवे थो।
त इन जे बारे में असांखे ॿुधायो त सिंध में केतिरी ज़मीन आहे जेका ॿेला उन ते पोखियल हुजणु खपनि ऐं हींअर उहा घटिजी केतिरे हद ताईं जेको आहे वञी पहुती आहे ऐं उन जा जेके नुक़सान असांजे मुआशिरे खे पहुचनि पिया या असांजी जेका आहे असां इकोसिस्टम खे थियनि पिया उहे कहिड़े हद ताईं जेके बर्दाश्त करे रहिया आहियूं। ऑक्सीजन खे प्यूरिफाई करण जो ॿेलनि खां बहितर ज़रियो कोई कोन्हे को। पूरी दुनिया में त जेका अंग अखर आहिनि उन में 25% हर मुल्क जी या पूरी दुनिया जी पूरी धरती जी एराज़ी ॿेलनि खे हुजणु खपे जेका ख़ुश्की आहे। तेसि ताईं जो असांजे सामूंडी इलाइक़नि में तमर जा ॿेला तमामु घणा हुया ऐं पोइ हिकिड़े मज़ाक में लिखियो त सिंध में ॿेला जाम हुया, पोइ वरी ॿेलो खातो ठाहियो वियो ऐं पोइ ॿेले खाते ठाहिण खां पोइ ॿेलो खातो त आहे पर ॿेला कोन्हनि के। अच्छा, उन खां वधीक अचरज जी ॻाल्हि जेका तव्हां कई त प्राइम मिनिस्टर चवे थो त ॿेलनि जी ज़मीन ते कब्ज़ो आहे, बिल्कुलु आहे, त पोइ PM साहब खां वधीक केरु पावरफुल आहे, चीफ एग्जीक्यूटिव आहे मुल्क जो, उहो ख़ाली असां वांगुरु भई दांह करे त पोइ इहो कब्ज़ो हटाईंदो केरु? इन में त को शक न आहे न त ॿेलनि जी ज़मीनुनि ते कब्ज़ो आहे, कब्ज़ो कयो कंहिं आहे। असां पंहिंजो कश्मीर खां वठी ॾिसूं केटी बंदर ताईं ॿिन्ही पासनि दरियाए सिंध जे ॿिन्ही तरफ़नि खां लखें एकड़ ज़मीन जेका घटि में घटि 7 लख एकड़ ज़मीन ॿेलनि जे लाइ हुजणु खपे। मिनिमम ऑफ 4% यूटिलाइज़ जेका तव्हांजी थियणु खपे ॿेलनि में, मिनिमम ऑफ 4%। त उहा 7 लख एकड़ ज़मीन जेका उन खां वधीक कोई ॿेला हुया पके ते हुया, सिर्फ़ु कचे में कोन हुया। मेवाणी फारिस्तान जो पके ते आहे। ईअं तव्हां मुख़्तलिफ़ असां जॾहिं जोग्राफी पढ़ंदा हुआसीं नंढे हूंदे त ॿेलनि जी अफ़ादियत, ॿेलनि जा नाला, सोना बिंडी आहे, पई ॿेलो आहे सकरंड में, या मथे जेके सखर वारे पासे ॿेला हुया, साध ॿेलो, अहिड़े क़िस्म जा इलाही सारा ॿेला हुया जेके हींअर तव्हांखे नज़र न ईंदा मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि जे करे। हाणे उन्हनि ॿेलनि मां तव्हांखे छा मिलंदो हुयो? हिकु त तव्हांजी वणकार हूंदी हुई, ॿियो उते तव्हांजो जेको आम जेको तव्हांजो पालतू जानवर आहे, जंगली जीवत खां हटी करे जेको तव्हांजो पालतू जानवर आहे, जीअं ॿकरी आहे, मेंह आहे, ढगी आहे, उठ आहे, उहे उतां उन्हनि चारो हासिलु कंदा हुया ऐं ॾाढा उते फलबा, तव्हांजो खीरु, तव्हांजो देसी गिहु, तव्हांजो मखणु, इहो तव्हांखे उतां वाफ़र मिलंदो हुयो। माखी तव्हांखे इलाही मिलंदी हुई, लाख तव्हांखे इलाही मिलंदी हुई। हींअर तव्हां ॾिसो माखी नापेद थी वई आहे सिंध में, उहे तव्हांखे हींअर देसी गिहु तव्हांखे मिले कोन थो पियो। उहो जेको उनखे चवंदासीं न मालवंदो माण्हू, उहो घणो करे दरिया जे किनारे ॿेलनि ते आबाद हूंदा हुया, भाण हूंदा उन्हनि जा, ऐं भाणनि ते माण्हू वञिबो हुयो त उन्हनि जी केॾी ख़िदमत थींदी हुई। पोइ हिकिड़ो अजीब कानून ठहियो त धड़ल अची विया आहिनि। धड़ल त पहिरीं हूंदा हुया, पोइ जेकॾहिं जुर्म शहर में थिए त पोइ तव्हां उन पूरे शहर खे मलियामिट करे छॾींदो। ईअं त कोन थींदो आहे। जेकॾहिं ॿेलनि में जुर्म थिया पिए त उन्हनि जुर्मनि जेके मुजरिम हुया उन्हनि खे तव्हां पकड़ियो आहे, तव्हां मथां खां वठी ॿेला कटे ख़तमु करे छॾिया ऐं उहे केन कब्ज़े में अची विया, उहे वॾनि माण्हुनि जे कब्ज़े में अची विया। तव्हां चाहियो था त पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ हिकिड़ो टावर ठाहियो, ठुकियो टावर नस्ल खे तव्हां ड्राए सघो था, पर तव्हां ॿेलनि जे ज़मीनुनि तां कब्ज़ा नथा ख़तमु कराए सघो, छो त उहे वॾनि माण्हुनि जे हथ में आहिनि, उहे तव्हां सां गॾु वेठा आहिनि। पोइ उन्हनि खे तव्हां केटी डिक्लेयर था कयो, केटी फलाणे जी, केटी फलाणे जी, नाला कंहिंजा कोन था खणो पिया। त केटी असल में कचा टेरिटरी हूंदी आहे जेका बचाबंद जे अंदरि पासे हूंदी आहे। उन खां पोइ तव्हांजो जेको फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे उहो चोकड़ियूं रखंदो आहे, माना हर फ्लड खां पहिरीं हू हज़ारे मण चीचका बबुरनि जा वञी छटींदो आहे। हाणे तव्हां ॾिसो किथे आहिनि उहे माण्हुनि खां पैसा वठनि था, उन्हनि खे ज़मीन जे लाइ ॾियनि था, उतां काठ ख़तमु थी वियो ऐं जंगल तव्हांजा ख़तमु थी विया। जंगल जो वॾे में वॾो फ़ाइदो तव्हांजे इकोसिस्टम ते पवंदो आहे, बारिशूं घणियूं थींदियूं आहिनि। जिथे दरख़्त घणा हूंदा, ही साइंस थी चवे पई, उते बारिशूं घणियूं थींदियूं, माना बारिश थिए त तव्हांजी ख़ुशहाली अचे। पोइ हींअर तव्हां ॾिसो त असां वटि छा पोज़ीशन आहे, गर्मी वधे पई, बारिशूं घटिजनि थियूं पयूं, तव्हांजूं जेके एक्चुअल शयूं हुयूं, तव्हांखे खीर कोन थो मिले, साफ़ु मखणु कोन थो मिले तव्हांखे, ऐं उहे फ़ाइदा कुझु चंद माण्हुनि जा आहिनि। माना हज़ारे माण्हू बेरोज़गार थी विया ऐं चंद माण्हुनि फ़ाइदो वरितो आहे। ऐं तव्हांजो PM साहब ऐं असांजो PM साहब चए थो त कब्ज़ा आहिनि। बाबा कब्ज़ा आहिनि त ख़तमु केरु कराईंदो ऐं छो नथा करायो, ऐं कंहिं तव्हांखे रोकियो आहे? तव्हां वटि त पावर बि आहे, स्टेट तव्हांजी आहे, पंहिंजी रिट खे बहाल करायो, जेका जंहिंजी शइ आहे उनखे ॾियो। बसि तव्हां 2 ॾींहंनि जे लाइ अचो था, ॿुधायो था माण्हुनि खे त बिला परे कयो, ॿिले खाते वारा पंहिंजो हिसो वठी वञनि था ऐं उहो ज़मीनदार उते वरी पंहिंजो कमु थो शुरू करे छॾे। सो इहो जेकॾहिं वाक़ई सिंसियर आहिनि त इहा इंतिहाई ज़रूरत आहे, पूरी दुनिया जी ज़रूरत आहे ऐं असांजी उन खां वधीक ज़रूरत आहे। असां वटि गर्मी पद तमामु घणो थिए थो पियो ऐं PM साहब त चए थो 12 मौसमूं आहिनि, पर चइनि में बि असांखे तव्हां बहितर रखो न, तव्हांजी महिरबानी थींदी, इहा दांह करे सघूं था। थैंक यू काज़ी साहब, तव्हां तमामु सुठी पंहिंजी इंसाइट ॾिनी ॿेलनि जे बारे में।
हाणे आउं सुमरत साहिब खां थी पुछां त सुमरत साहिब असां वटि ॿेला जेके आहिनि उहे त हींअर ज़ाहिरी ॻाल्हि आहे तमामु कटिजी ऐं उन्हनि खे ख़तमु कयो वियो आहे। जीअं ॿेलो खातो आयो आहे त उन ॿेले खाते जी हिफ़ाज़त काज़ी साहिबु ॿुधायो त ॿेले खाते खां पहिरीं ॿेला हुआ, ॿेले खाते अचण खां पोइ ॿेला ख़तमु थी विया आहिनि। अच्छा, उन में असां इहो पिया ॾिसूं त असां वटि कुझु NGOs बि आहिनि ऐं कुझु अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि सेपरेशन ग्रुप्स आहिनि जेके एनवायरमेंट जे लाइ कमु कनि था। उन्हनि जो भला असांखे कमु जेको आहे सो नज़र छो नथो अचे, या आम जेको माण्हू आहे उन जी जेका एनवायरमेंट जा माहौलियात जे बारे में एतिरी सुजाॻी छो कोन्हे, ऐं जेकॾहिं असां माहौल जे बारे में घणो फ़िक्र न कंदासीं त उन जा मुस्तक़बिल में असांखे कहिड़ा जेके आहिनि से नुक़सान भोगणा पवंदा, या हींअर असां कहिड़ा नुक़सान जेके आहिनि से भोगे रहिया आहियूं। तव्हां असांखे थोरो उन जे बारे में ॿुधाईंदा। दुनिया जो हींअर मौज़ू आहे, सॼी दुनिया में इन खां वठी इन मौज़ू खे वठी ॾाढी ॻणती जोगी हालत में आहे त क्लाइमेट जेको आहे न उहो चेंज पियो थिए, उनखे कीअं बचाइजे, उनखे कीअं हिकिड़ी हद में रखिजे त जीअं गर्मी पद खे कंट्रोल करे सघिजे। जीअं तव्हां NGO जी ॻाल्हि कई त NGO अवेयरनेस पैदा करे सघनि था, आगाही ॾेई सघनि था, इम्प्लीमेंटेशन नथा करे सघनि, इतलाक़ नथा करे सघनि। उहो इतलाक़ त जीअं काज़ी साहिबु चयो त उहो असांजी वफ़ाक़ी हुकूमत कंदी, वज़ीर आज़म साहिब जा अहकामात आहिनि ऐं सूबाई हुकूमतूं कंदियूं, उन त था अचूं। ॿी जेका ॻाल्हि तव्हां कई त माण्हू छो नथो, माण्हू में छो कोन्हे आगाही, माण्हू छो नथो माहौल दोस्त थिए। साहिल लुधियाने जो हिकिड़ो शहर आहे, मुफ़लिसी हिस्से लिताफ़त को मिटा देती है, भूख आदाब के सांचों में ढल नहीं सकती। उन खां असांजो मुतालबो, हमेशह मुतालबो असांखे उन खां आहे जेके असां कुझु कोन ॾिनो आहे। असांजी रियासत, असांजे समाज, असांजी हुकूमतुनि उनखे कुझु कोन्हे। असांजी डिमांड उन्हनि खां नथी ठहे, असांजी डिमांड उन्हनि खां थी ठहे जेके तबिक़ात ताक़तवर बि आहिनि, उन्हनि जा पंहिंजूं ताक़तूं बि आहिनि, उन्हनि खे सरकारी इख़्तियारात बि आहिनि, उन्हनि खे वफ़ाक़ी इख़्तियारात बि आहिनि, उन्हनि खे सूबाई इख़्तियारात बि आहिनि। उन्हनि जो इहो कमु आहे। थियो छा त काज़ी साहिबु जीअं चयो त ॿेलो बिल्कुलु ई ख़तमु थी वियो। सिंधू जे ॿिन्ही किनारनि ते ज़बरदस्त घाटा ॿेला हुआ, जिते साईं चयो चए त जंगली जीवत ऐं डेयरी फार्मिंग, कैटल फार्मिंग, इहे वॾे पैमाने ते उते जानवरनि जी अफ़ज़ाइश पई थी। अञा बि आउं इहो चवंदुसि त बायोडाइवर्सिटी उते डेवलप पई थी, हयातियाती तनो हो, पखी हो, जानवर हुआ, माण्हू हुआ। पर हाणे आबादी जो एतिरो दॿाउ आहे ऐं वसीलनि ते काब्ज़ीअ जो एतिरो वॾे तबिके खे इहो शौक़ु आहे, ऐं उन लाइ उहो आसान आहे। रियासत उन्हनि खे इहे रस्ता सवला करे ॾिना आहिनि। त उन्हनि छा कयो जो इन्हनि सभिनी ते न सिर्फ़ु कचे जे ॿेलनि ते कब्ज़ो कयूं, पर जेके पके जा ॿेला हुआ उहे उन्हनि ते बि कब्ज़ो कयूं, ऐं वणनि, टोटल वणनि जी वाढी थी वई। कचे में वण आहे कोन, कचे में फसल था कनि। लचियासी मिटी आहे ऐं तमामु बहितरीनु ज़मीन आहे, उते हू फसल था कनि। उहे ख़ानदान आहिनि चंद, सॼे पाकिस्तान में हूंदा, ऐं सिंध जा ॿियो ख़ानदान उनखे केटी था सॾनि, उहे उन ते आबादियूं था कनि। 2018 में सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान इन जो नोटिस वरितो ॿेले खाते जो। मुराद अली शाह साहिबु चीफ मिनिस्टर हो तॾहिं बि, हाणे बि आहे, त उन चयो त 1,49,000 एकड़ जेका ज़मीन आहे उहा कब्ज़े में आहे, असां आज़ादु कराईंदासीं। पर पोइ उहा ॻाल्हि बि आहिस्ते आहिस्ते मरी वई। त वज़ीर आज़म साहिबु जेका हीअ ॻाल्हि कई आहे त असांजी कोशिशि हुजणु घुरिजे त, छाकाणि गुज़िरियल माना टर्म में जॾहिं हुननि जी KPK में हुकूमत हुई त हुननि बिलियन ट्री सोनामी जेके था चवनि, त वणनि पोखण सां हुनखे मोहबत, पोइ अॻिते हली उहे पोखिया विया या न विया त वज़ीर अज़म खे पाण ज़िमेदार त न चवंदासीं, पर माहौल दोस्त वज़ीर अज़म आहे, ऐं असीं हुन खां इहा उमेद था करियूं त हू असांखे ॿेला आजा कराए ॾींदो, त जीअं उते ज़िंदगी ऐं माहौल ऐं ॿीहर बहाल करे सघिजे। थैंक यू समर साहब, तव्हां ज़बरदस्त जेको आहे सो ॿेलनि जे बारे में असांखे मालूमात ॾिनी। उमेदु आहे त असांजा जेके माण्हू जेके माहौलियात जे लाइ कमु कनि पिया, उहे जेकॾहिं असांजो प्रोग्राम ॾिसनि था त उहे यकीननि वरी हिकु दफ़ो चइजे त पंहिंजी सभिनी तवानाइनि खे गॾु करे
ऐं ॿेलनि जे बचाव जे लाइ वरी हिकिड़ो दफ़ो नई का मुहिम शुरू कंदा, छो जो असीं चाहियूं था त असांजो जेको पाकिस्तान आहे या हर सूबो जेको आहे उहो सरसब्ज़ हुजे। पर जेकॾहिं असां ॿाहिरि वञूं था त मूंखे लॻंदो आहे त जीअं तव्हां सिंध जे सरहदुनि खां या हदुनि खां जॾहिं ॿाहिरि था निकिरो त तव्हांखे ग्रीनरी नज़र ईंदी आहे। इवन तव्हां हितां जेकॾहिं बाय रोड वञो पंजाब, त जीअं ई तव्हां पंजाब जे हदनि में एंटर थियो था त तमामु घणी ग्रीनरी आहे। ऐं जीअं वरी जिते तव्हां वापसि था अचो त जिते तव्हांखे ज़मीन ठोठ ऐं सुकल नज़र ईंदी, पोइ तव्हांखे ख़बर पइजी वेंदी आहे त हाणे सिंध जो जेको आहे सो इलाइक़ो शुरू थी चुको आहे। हाणे असांजो हिकिड़ो नओं जेको आहे सो हिकिड़ो आउं चाहियां थी त सवाल तव्हां खां पुछां थी या नए मौज़ू ते असां ॻाल्हाइणु चाहींदासीं। मौज़ू तमामु ॾुखो ईंदड़ आहे, छो त हींअर रिसेंटली हिकिड़ी छोकिरी आहे नौशीन शाह जे नाले सां उस्ताद बुखारी ॾोटी चवनि था त उहा आहे, ऐं उनजी चाणका मेडिकल कॉलेज में फोर्थ ईयर जी जेका आहे सर स्टूडेंट हुई। उन पंहिंजे कमरे में ख़ुदकुशी करे ऐं पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो आहे। इन खां पहिरीं नम्रता जेका हुई उनजो बि लाश असांखे ईअं ई हॉस्टल में पंहिंजे कमरे में जेको आहे सो मिलियो, ऐं उनजो ख़बर कोन पई आहे, अॼु ॾींहं ताईं ख़बर कोन पइजी सघी आहे त उहा उनजो मौत कीअं थियो, वाक़ई उहा ख़ुदकुशी हुई या उनखे मारे ऐं जेको आहे सो ख़ुदकुशी जो हिकिड़ो ठाहियो वियो, केस ठाहियो वियो। बहरहाल इहे सभई शयूं जेके असां ॾिसूं था त महसूसु इहो थो थिए त छोकिरियुनि सां जेके ज़्यादतियूं थियनि थियूं उन्हनि जा जेके आहिनि से रुख़ तब्दील पिया थियनि। हिकिड़े पासे औरत खे जेको आहे सो कारी करे थो मारियो वञे, हिकिड़े पासे औरत सां जेके आहिनि से घरेलू तशदुद थो थिए, डोमेस्टिक वायलेंस थो थिए। वरी जॾहिं छोकिरियूं उन्हनि सभिनी मां जान छॾाए पढ़णु लिखण जे लाइ जॾहिं पंहिंजनि यूनिवर्सिटीज़ में पहुचनि थियूं त वरी उते इन क़िस्म जूं जेके ज़्यादतियूं आहिनि या इन क़िस्म जा जेके वाक़िया आहिनि उहे त मूंखे लॻे थो त छोकिरियुनि जे माइटनि खे बि ॾिॼारे था छॾनि, उन्हनि खे डिस्करेज पिया कनि। असांजी छोकिरियुनि जे जेको पढ़ाई जो हिकिड़ो दरवाज़ो खुले थो त वरी केतिरियुनि छोकिरियुनि जा दरवाज़ा जेके आहिनि उहे बंदि था थी वञनि। इन जे बारे में थोरो ॿुधायो त इहा जेका ख़ुदकुशी वारी सूरत हाल आहे, हॉस्टल में अची छोकिरियूं ख़ुदकुशी थियूं कनि, त उन्हनि जा कहिड़ा सबब थी सघनि था? छा उन्हनि जा उहे फैमिली जा कुझु प्रॉब्लम्स आहिनि जंहिंजे करे छोकिरियूं अची डिस्टर्ब थियूं थियनि, या उते अची जेको आहे सो ख़ुदकुशी थियूं कनि, या उन्हनि सां उते हॉस्टल्स में कुझु थिए थो या कॉलेजिस में अहिड़ी का सूरत हाल पैदा थी थिए जंहिंजे करे उहे आख़िर में पंहिंजो अंत थियूं आणनि, या अञा ई का ॿी जेका आहे सा ॻाल्हि आहे, ॿियो को सबबु थी सघे थो? जी बिल्कुलु अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। नौशीन शाह जेका 4th ईयर डॉक्टरी जी चाणका में न्याणी उन ख़ुदकुशी कई आहे। उनखे ख़ुदकुशी करण ते छो मजबूर कयो वियो आहे? ऐं उस्ताद बुखारी जी ॾोहिटी हिकिड़ी पढ़ी लिखी ख़ानदान में जा उनजो तालुक़ु आहे। उस्ताद चयो त चयईं त ॿेला कटींदा वठूं था, पोइ उस्ताद चयो त चयमि त चीचका छटींदा वटि। जेके असां मोकिलियूं था पढ़ण जे लाइ त इहे पढ़ंदियूं ऐं वापसि अची असांजी क़ौम जी तरक़ी में हिसो वठंदियूं। उन्हनि सां उते कहिड़ियूं वार्ताऊं थियूं थियनि जो या त उहे क़त्ल कयूं थियूं वञनि या वरी उन्हनि खे ख़ुदकुशी जहिड़े इंतिहाई एक्सट्रीम क़दम खणण ते मजबूर कयो थो वञे। हीउ वरी बि ॾिसणो आहे सिस्टम जो। जेकॾहिं नाइला जे केस खे हिकिड़ो टेस्ट केस करे खयो वञे हा ऐं उन्हनि जे जेके बि उनजे पुठियां हुया, उन जा मुहरक हुया, उन्हनि खे एक्सपोज़ कयो वञे हा त निम्रता जो वाक़ियो न अचे हा। वरी जॾहिं निम्रता जो वाक़ियो अची वियो जिथे चवंदा रहिया दुनिया ते क़त्ल आहे, उनखे तव्हां कोन ॾिठो, इन्वेस्टिगेशन कोन कई, कहिड़ा उनजा सबब हुया, त इहो नौशीन जो वाक़ियो न थिए हा। एॾो वॾो क़दम खणणु, पंहिंजी ज़िंदगी जो ॾियो गुल करणु एॾो आसान कमु कोन्हे को। छोकिरियूं हिकु त वञनि कोन थियूं, आमतौर ते माइट उन्हनि खे रोकनि था, ॿियो वरी हॉस्टल में उन्हनि खे रहण जी इजाज़त घटि थी मिले, टियों वरी अहिड़ा कम थींदा त पोइ ज़ाहिर आहे वालदेन त वीचारा डिॼी वेंदा। पर उन्हनि खे डिॼणु न खपे, उन्हनि खे डिॼणु न खपे। हीअ केस थोरा आहिनि ऐं हू जेके ॿियूं छोकिरियूं पढ़नि थियूं इलाही आहिनि, इन्हनि जो सदभाव करणु खपे। इन्हनि जे पुठियां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि? छा उतां जो जेके छोकिरा आहिनि उहे उन्हनि खे कंहिं तरीक़े सां ब्लैकमेल था कनि? छा उहे टीचर जेके उन्हनि खे मार्कुनि जे आड़ में उन्हनि खे ब्लैकमेल था कनि पिया ऐं सेक्सुअल हेरासमेंट थिए थी पई? कंहिं दोस्त हींअर चयो त जेकॾहिं तव्हांखे इन खे किथे रोकणो आहे न त छोकिरियुनि जा जेके पेपर आहिनि उन्हनि खे मार्किंग करे
ऐं वापसि उनखे तव्हां ॾियो। ख़ासि तौर ते छोकिरे सभिनी शागिर्दनि खे वापसि कयो पेपर, पर ख़ासि तौर ते छोकिरियुनि जा पेपर वापसि कयो त घटि में घटि मार्कुनि जे बहाने सां उहे ब्लैकमेल कोन थींदियूं। हाणे हीअ सभु असांजे मुआशिरे जा प्रेशर आहिनि। ऐं सभु सदे बाबति जेकॾहिं असांजो सिस्टम नथो करे त घटि में घटि असां वालदेन खे पंहिंजे ॿारनि सां एतिरी असांजी हमाहंगी हुजे जो हुननि खे कहिड़ो बि मसइलो आहे, कहिड़ो बि मसइलो आहे, भली हुननि खां ग़लती थी बि हुजे, पर उहे वालदेन सां, वालिद सां या वालदा सां डिस्कस कनि त जीअं उनखे उन दलदल मां कढी सघिजे। हू त ॿार वीचारो एतिरी उनजी 20 साल एज हूंदी, 21 साल हूंदी, जज़्बाती क़दम हूंदो, ब्लैकमेलिंग हूंदी, इज़त जो मसइलो हूंदो, पोइ उन में हू इंतिहाई एक्सट्रीम क़दम खणनि था पिया। बचाइण जो तरीक़ो हिकिड़ो त मुआशिरे जो आहे, ॿियो असां वालदेन जो आहे। हुकूमत इन्हनि सभिनी शयुनि खे हिकिड़ो टेस्ट केस करे खणे, इन्वेस्टिगेशन उन्हनि वटि आहे, सभिनी खां पुछे, हिकिड़ी जुडिशियल कमेटी ठहे घटि में घटि नौशीन जे हवाले सां, उहा ॾिसे त ख़ुदकुशी आहे या क़तलु आहे, ऐं जेकॾहिं ख़ुदकुशी आहे त उन जा मुहरकात कहिड़ा हुया त घणियूं नौशीन ख़ुदकुशी करण खां बची वेंदियूं। सुमर साहब, तव्हां खां मुंहिंजो सुवाल इहो आहे त असां वटि जॾहिं इन क़िस्म जा हादसा थियनि था, छोकिरियुनि जा जेके आहिनि से ख़ुदकुशियुनि जा केस साम्हूं अचनि था, या असीं उन्हनि खे फ़िलहालु त ख़ुदकुशी था चऊं, छो जो ख़बर कोन्हे त उहे असल में हक़ीक़तनि उहे ख़ुदकुशियूं आहिनि या मर्डर आहिनि, उन्हनि खे ख़ुदकुशी जी जेका असां शिकिल थी ॾिनी वञे। त इन ई क़िस्म जा जेके असां वटि केसिस आया थिया आहिनि, त अॼु ॾींहं ताईं भला उन्हनि जी का बि जेका आहे असां तहक़ीक़ मुकमल कोन थी असांजे अॻियां आई आहे त उहे वाक़ई बि जेके आहिनि से कीअं कहिड़े क़िस्म जा हादसा थिया, जेकॾहिं छोकिरी ख़ुदकुशी थी करे या उनजे पुठियां ख़ुदकुशी करण जा बि जेके मुकमल जेका तहक़ीक़ थियणु खपे त उनजा कहिड़ा सबब हुआ, उहे बि असां वटि जेके आहिनि से खुली कोन था अचनि, त जीअं अॻियां छोकिरियूं जेके आहिनि से ईअं सम्झो त अवेयर थी सघनि ऐं उन्हनि सभिनी हालतुनि खे मुंहुं ॾेई सघनि जेके पुठियां जेकॾहिं के अहिड़े केस आहिनि। त इहे सभु शयूं जेके आहिनि से असां वटि हिडन छो थियूं रहनि, असां वटि इहे सभु शयूं जेके आहिनि से खुली अॻियां छो नथियूं अचनि, इन जा कहिड़ा सबब आहिनि? ताज़ा अख़र ॿुधाइनि था त गुज़िरियल 5-10 सालनि खां वठी सॼे पाकिस्तान में नौजवान ख़ासि तौर ते टीनेजर में ख़ुदकुशी जो रुझान वधियो आहे। ऐं असां वटि वरी नियाणियुनि जा ख़ासि तौर ते वरी इतफ़ाक़ आहे त मेडिकल कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि में जी शागिर्दाणियुनि हिकिड़े माण्हू जी मेकिंग कीअं थी थिए, हिकिड़े डॉक्टर कीअं थो ठहे, 4थे साल जो डॉक्टर, हाणे हुनजो पंधु तमामु थोरो आहे। हुन खां पोइ हू हिकिड़ी मसीहाई जी ज़िंदगी गुज़ारण वारो आहे, हू जेको जानियूं बचाइण वारो थियण वारो आहे, उहो पंहिंजी जान वठी थो छॾे। इहो वॾो क्वेश्चन आहे। जेके इहे उहे माण्हू आहिनि, उहे शायदि एॾे दॿाउ में हा जेके माण्हू ज़िंदगियूं बदिलाईंदा हूंदा, 4थे साल खां पोइ हू पंहिंजे वार्डनि में इलाज बि ॾिसींदा हूंदा, पर 4थे साल जी हिकिड़ी नींगर जेको आहे उहो उन लाइ हालात अहिड़ा पैदा कया विया जो हुन पंहिंजी जान जेका ज़िंदगी हुनखे अॻियां ताईं जीअणी हुई, उहा हुन पंहिंजे लाइ वक़्त खे ख़तमु करे छॾियो। ऐं चांडका मेडिकल कॉलेज जी हॉस्टल में हुन पंहिंजो अंतु आंदो। सुवाल इहो आहे, जेके तव्हां सुवालु कयो आहे त इहे शयूं, इन्हनि ते क़ानूनी तक़ाज़ाऊं, इहे मंतकी अंजाम ताईं त जीअं असांखे ख़बर पइजी सघे त ईअं छो पियो थिए, उहो इन करे नथियूं थी सघनि जो असांजे निज़ाम में बि कमज़ोरी आहे, असांजे समाज बि कमज़ोर आहे, ऐं इवन किन केसनि में त ईअं बि हूंदो त माइट बि इन में इंट्रस्ट न हूंदा, दिलचस्पी न वठंदा हूंदा त इहो मंतकी अंजाम ते पहुचे। सभु को पंहिंजा पंहिंजा पलांद अजा कराईंदो हूंदो। ॻाल्हि इहा था करियूं त सवेर बि काज़ी साहिब सां डिस्कशन पिए थिया, तव्हां सां बि डिस्कशन पिए थियो हुयो त असीं पंहिंजे औलाद सां ॻाल्हाइणु शुरू करियूं, उन्हनि जे मामलात खे सम्झण जी कोशिशि करियूं। जीअं संदन फेलो शागिर्दाणियुनि इहो चयो त उहो ॾाढी मायूस हुई जॾहिं हूअ कॉलेज मोटी आई हुई। 3 ॾींहं थिया हुआ हुनखे कॉलेज ईंदे, हुनखे अॻे ॻोठी त ॾाढी मुंधल हुई ऐं पुरसुकून कोन हुई। कंहिं हुन खां इहो कोन पुछियो, हुन कंहिंखे ॿुधायो कोन। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि कंदुसि त ॻाल्हि खे थोरो ॿिए हंधा खणी वरी हिते साबित था करियूं
बिल क्लिंटन जेको अमेरिका रियासत मुतहदा अमेरिका जो 2 दफ़ा सदर रहियो आहे, उनजी वालदा उन जीअं परवरिश कई बिल क्लिंटन जी, उन चयो त अहम इहो बि आहे त तव्हां पंहिंजे ॿार खे छा था करायो, अहम इहो बि आहे त तव्हां हुननि जी यानी उनजी फूड, उनजी क्लोदिंग, पर सभिनी खां अहम इहो आहे त तव्हां हुन सां ॻाल्हियूं कहिड़ियूं था करियो। असां वटि ईअं आहे त असां इहो तइ करे छॾियो आहे त हे ॻाल्हियूं जेके आहिनि इहे पंहिंजे औलाद सां कोन्हे करणियूं, ख़ासि तौर ते वरी न्याणी ॿार सां कोन्हे करणियूं। इहा जेका असां वटि वरी जेंडर डिस्क्रिमिनेशन आहे, उन करे असां में जेके स्पेसिस आहिनि न, जेको गैप आहे न ॻाल्हाइण जो, आउं माइटनि खे पर्ज़ इहो कंदुसि ऐं शागिर्दनि खे पर्ज़ इहो कंदुसि, पुटनि खे पंहिंजी न्याणियुनि खे, त उहो पंहिंजो डायलॉग जेको आहे न उहो बहाल कनि पंहिंजे माइटनि सां ऐं दोस्तनि सां ऐं ख़ैरख़्वाह माण्हुनि सां। त पोइ थी सघे थो त 99% पाण अहिड़े अंजाम खां वक़्त खां अॻे ज़िंदगी ॾियण खां बची सघूं। महिरबानी। नाज़रीन, सुमरो साहिबु असांखे जेका पंहिंजी ईअं सम्झो त ओपिनियन ॾिनो, उन में सभिनी खां अहम ॻाल्हि जेका मूंखे महसूसु थी त उहा इहा आहे त असांखे एज़ अ पेरेंट, एज़ अ वालदेन, असांखे पंहिंजे ॿारनि सां ॻाल्हि ॿोल करणु खपे, उन्हनि जे रवैयनि ते नज़र रखणु खपे, उन्हनि जे रवैयनि में ईंदड़ जेका तब्दीली आहे उन ते नज़र रखणु खपे, ख़ासि करे छोकिरियुनि जे बारे में जेके तमामु ईअं सम्झो त घुटियल माहौल मां, असांजो माहौल को घणो आज़ादु कोन्हे, को एतिरो तरक़ी पसंदि समाज कोन्हे, तंहिंमें असां पंहिंजे नियाणियुनि खे मौक़ो ॾियूं था। इलाही ख़ानदान आहिनि जेके पंहिंजे नियाणियुनि खे पढ़ाइणु चाहिनि था, ऐं जॾहिं उहे छोकिरियूं ॿाहिरि निकिरनि थियूं त उन्हनि खे कहिड़ा जेके आहिनि से चैलेंजिस अॻियां अचनि था, असांखे ख़बर कोन्हे। समाज में अंदरि कई बगड़, कई जेके आहिनि से ईअं सम्झो त ॻिझूं उते उन्हनि खे खाइण जे लाइ जेके आहिनि से तयारु वेठियूं हूंदियूं आहिनि। जॾहिं उहे ॿाहिरि निकिरनि थियूं त हुननि में अंदरि जेकॾहिं का तब्दीली अचे थी त तव्हां हुन सां ॻाल्हायो, तव्हां उन्हनि खे जेको आहे सो डायलॉग करण जे लाइ उन्हनि खे राज़ी कयो, ऐं जेकॾहिं उन्हनि खां का ग़लती बि थी वई आहे त उन ग़लती जे हूंदे बि तव्हां पंहिंजनि ॿारनि खे जेको आहे सो उन जी पुठिभराई कयो ऐं उन्हनि खे सपोर्ट कयो ऐं उन्हनि खे सम्झायो, उन्हनि जी काउंसलिंग कयो त दुनिया सां कीअं जेको आहे सो हलिजे। स्पेशली आउं नियाणियुनि जे बारे में चवंदसि, चवणु त असांखे ॿिन्ही जे बारे में खपे, नियाणियुनि ऐं पुटनि में को फ़र्क़ु कोन्हे, छो जो ॿई असांजा जेके आहिनि से ॿार हूंदा आहिनि, पर जीअं त छोकिरा वरी बि थोरा बोल्ड हूंदा आहिनि, उहे ॻाल्हाए सघंदा आहिनि ऐं छोकिरियूं घटि ॻाल्हाए सघंदियूं आहिनि, तंहिं करे असांखे छोकिरियुनि जो तमामु वधीक ख़्यालु करणु खपे। काज़ी साहिबु, हाणे असां थोरो हिकिड़ो पॉलिटिकल जेको मौज़ू आहे उन जे बारे में असां ॻाल्हाइणु चाहींदासीं। हींअर मरियम नवाज़ हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई ऐं यकीन कयो त मरियम नवाज़ जी उहा प्रेस कॉन्फ्रेंस तमामु घणी जेका आहे असां मुतासिर कंदड़ हुई, जंहिंमें आउं चवंदसि त यकीनन PTI हुकूमत या इमरान ख़ान जी हुकूमत जेका आहे हिनखे एतिरो त स्पेस ॾिनो आहे कमु करण जे लाइ, जो हाणे उहो वाक़ई हिकिड़ी लीडर जे तौर ते जेका आहे सा उभरी ईंदड़ जेका आहे सा फीमेल नज़र अचे पई। असांखे ख़ुशी थियणु खपे त हिकिड़ी ॿी औरत जेका आहे सा लीडर असांजे सियासी मैदान में तयारु थी रही आहे ऐं काफ़ी हद ताईं तयारु थी वई आहे। इन प्रेस कॉन्फ्रेंस में तव्हां छा था सम्झो त मरियम नवाज़ जेको आहे सो खुली जेको इस्टेब्लिशमेंट ते जेको आहे उहा तनक़ीद कई आहे, या उहा जेका तनक़ीद आहे उहा कंहिं अहिड़े पैराए में थियल आहे जो उहा का उन में जेका आहे सा उन्हनि खे तनक़ीद जो निशानो बि करे थी, ऐं वरी हुन कुझु स्पेस जेको आहे उहो अहिड़ो बि ॾिनो आहे त जीअं अॻियां हली हुननि जा जेके आहिनि से पाण में मामला दुरुस्त बि थी सघनि। उन प्रेस कॉन्फ्रेंस जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? जी बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु दुरुस्त चयो त मरियम हींअर पाकिस्तान जी वाहिद लीडर बणिजी चुकी आहे। ॾिसो, नियाणियुनि खे अॻिते पहुचाइण जो इहो हिकिड़ो केॾो त पे बैक तव्हांखे थिए थो त मियां साहिब खे त 2 नौजवान पुट हुया, पर उहे एतिरो अॻिते न आया, हुन नियाणी खे एतिरो एतमाद ॾिनो, एतिरो बोल्ड कयो, जो जेलनि ताईं बि वई, केस बि भोॻिया। उन में असां नथा अचूं त सचा कूड़ा अलाह थो ॼाणे, ऐं ॿियो जेके जज जिन सज़ाऊं ॾिनियूं उहे था ॼाणनि पिया, पर हिकिड़ी औरत थी करे ऐं उन जो एतिरो हींअर कद काठ पंहिंजे पार्टी में ठही चुको आहे, जो जंहिं प्रेस कॉन्फ्रेंस जो तव्हां ज़िक्र था करियो उन में शायदि ख़ाकान अब्बासी त हिकिड़े पासे वेठो हुयो, पर शहबाज़ शरीफ़ जेको उनजो सॻो चाचो आहे ऐं हिन वक़्तु नून लीग जो सदर आहे, उहो बि हिकिड़े पासे वेठो हुयो ऐं ॻाल्हायो
मरियम साहिबा पे तो मरियम साहिबा खे असां हिकिड़ी चऊं था त तव्हांजे लाइ नेक ख़्वाहिशूं आहिनि जो तव्हां हींअर पाकिस्तान जा ईअं त मां कोन चवंदुसि त उहो बेनज़ीर भुट्टो जो नामुल बदल आहे, उन्हनि जी अञा कहाणी मथे हुई, पर घटि हीअ बि कोन्हे का। ऐं हिन खे जेका प्लस पॉइंट इहा आहे त हीअ पंजाब जी धीउ आहे, ऐं हिन खे एतिरो आसान न वठनि इस्टेब्लिशमेंट या अदलिया या जिन ते हुन सुवाल खयां, त सुवाल तव्हां ॾिसो न सिर्फ़ु मरियम कोन खयां आहिनि, ख़ुदि अदलिया जा सिटिंग जज सिद्दीकी साहिबु हुयो, उन खयूं मूंखे हीउ फलाणो साहिबु आयो, मूंखे चयईं त हीउ कमु कर, मां उनखे मना कयो। उन खां पोइ वरी मरहूम अरशद मलक साहिबु आयो, जेके न सुवाल खयां आहिनि उहे तव्हां ॾिसो। उन में त वाज़िब ॻाल्हि आहे त इस्टेब्लिशमेंट ऐं अदलिया जो हिकिड़ो अहिड़ो ग़लति रहे थो पियो असांजे कारवांवार में, जेका न थियणु खपे। उहे हुन निशानदेही कई जेका लिकल कोन्हे, आलम आश्कारा ॻाल्हि आहे। कुर्द साहिबु तव्हां ॾिसो उनखे केतिरो खयूं, जुडिशरी साम्हूं वेही चयो, ऐं हाणे जॾहिं वरी उन्हनि ते इल्ज़ाम था अचनि त अफ़सोस सां उहे ई माण्हू जेके जुडिशरी जे हाई पोज़ीशन ते पहुतल हुजनि ऐं उहे चवनि त मैं कोई पागल हूं कि मैं कोर्ट में जाऊंगा, ज़्यादती न आहे इहा। उहो माण्हू जेको हाईएस्ट पोज़ीशन ते पहुचे ऐं जॾहिं उन ते मञोसीं ब्लेम आहे, ब्लेम खे क्लियर कयो न। एॾो वॾो ब्लेम तव्हां ते लॻे थो, हिकु दफ़ो नथो लॻे, टे दफ़ा लॻे थो, टे दफ़ा ब्लेम लॻे थो। छा साईं टई कूड़ा आहिनि? चलो मञोसीं टई कूड़ा आहिनि, अची वञो कोर्ट में, दूध का दूध और पानी का पानी। अहिड़े क़िस्म जा जेके इवन इस्टेब्लिशमेंट जा आहिनि ज़रिया। सो हीअ ॾिसो न, हीअ त आश्कार ॻाल्हि आहे त इस्टेब्लिशमेंट हमेशह पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ हुकूमतुनि खे आणणु चाहे थी पई। इहा ॻाल्हि मरियम बि चङी तरह सम्झे थी पई। इन जे करे जेका तव्हां ॻाल्हि कई त प्रेस कॉन्फ्रेंस में हुन हिकिड़ो हथु इहो बि रखियो त जेकॾहिं माना हुननि सां ॻाल्हियूं ॿोलियूं वरी बहाल थियनि, जेके हलनि थियूं पियूं इस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियूं, जंहिंजे करे तव्हां ॾिसो पिया हीअ लीक्स थियनि पियूं, वीडियो ऑडियो ऐं तव्हांजा एफिडेविट अचनि था पिया। इहा सम्झो त उन्हनि जो जेको बैकडोर आहे, ग्राउंड बैकडोर जेको चैनल आहे, उहो हले पियो इस्टेब्लिशमेंट सां। बज़ाहिर त असां वटि इस्टेब्लिशमेंट ताक़तवरी आहे, आवाम जो केरु थो पुछे पियो। ॾिसो ही साहब त छा बि चवे, पर हिन जी हिकिड़ी वीडियो बि अची वई आहे त भाई 3-4 MP को तो मैं वैसे ही रिटायर करवा दूंगा। भाई आप कौन है तो रिटायर करवाने वाले? हीअ अची वई आहे वीडियो हिन जी, जेका तो जंहिंखां डिनाय कोन थो करे पियो। माना इहा शइ तव्हां मञो था, या तव्हां जीअं नवाज़ शरीफ़ लाइ चवनि था त नवाज़ शरीफ़ को हमने बनाया, तो आप कौन होते बनाने वाले? माना तव्हां मञो पिया न त तव्हां पीपल्स पार्टी खे तव्हां ठाहियो, नून लीग खे तव्हां ठाहियो, MKM खे तव्हां ठाहियो, हिन सां तव्हांजो PM साहिबु जेको हिन वक़्तु सिटिंग आहे उनखे तव्हां वठी आयो, असां तव्हां सां एज थिया। मतिलबु इहो तव्हां वाज़े चओ पिया त तव्हांजी जेका पंहिंजो कमु आहे उहो छॾे तव्हां हुकूमतूं ठाहिण ऐं ठाहिण में लॻो पिया आहियो। इहा शइ असां त सम्झूं था, मरियम सम्झे थी पई, ऐं छो त एॾी वॾी लीडर आहे, हुनखे इहा सम्झ में बि आहे। सो हू बि लामाला इन ॻाल्हि में आहे त जेकॾहिं मूंसां हिननि जी ॻाल्हि ॿोल थिए, पाण अॻिते अचण खां पोइ हू छा थी करे या हुननि सां छा थी करे, ऐं जहिड़ो मुहतरमा 88 में करे आई हुई ओड़ो थी करे, या अञा बि उन पंहिंजी ॻाल्हि ते बीहे थी पई, ऐं लॻे त मुश्किल थो। पर हिकिड़ी शइ तव्हां बिल्कुलु सही चई आहे त इन प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ हिन वक़्तु जेकॾहिं वाहिद लीडर आहे त उहा मरियम नवाज़ शरीफ़ आहे। अॻिते ॾिसूं छा थो थिए। सुमरन साहब, तव्हां मरियम नवाज़ जी कॉन्फ्रेंस खे कीअं ॾिठो, ऐं मरियम जो रोल जेको हाणे हींअर ऑब्वियसली जेको हिन दौर में आहे उहो पंहिंजो प्ले करे रही आहे, पर तव्हां हुनखे फ्यूचर में कीअं था ॾिसो, ऐं मरियम नवाज़ जो कॉन्फिडेंस आहे उन सां तव्हां जेको आहे सो कीअं था मतिलबु हिकिड़ो नतीजो कढी सघो त हूअ कहिड़े क़िस्म जी हिकिड़ी जेका असां लीडर जे तौर ते हींअर उभरी अॻियां आई आहे? मरियम नवाज़ साहिबा जी प्रेस कॉन्फ्रेंस ते अचण खां अॻु पहिरीं मरियम साहिबा ते ख़ुदि ॻाल्हाइजे त हिकिड़ो लीडर हूंदो आहे, उन लाइ चवंदा आहिनि त उन में कैरिज़मा हुजे। त हीअ पाकिस्तान जे उन्हनि लीडरनि मां आहे जिन वटि कैरिज़मा आहे, यंग लीडर आहिनि, बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु ऐं मरियम नवाज़ साहिबा। मरियम नवाज़ साहिबा जी उमिरि 48 साल आहे। हुन वटि तमामु घणो वक़्तु, अलाह बहितर थो ॼाणे, पर हिकिड़ो अंदाज़ो करे सघिजे थो त हुन वटि सियासत करण लाइ तमामु घणो वक़्तु पियो आहे। ॿी ॻाल्हि इहा कबी त हुन जी तक़रीर ऐं हुन जी प्रेस कॉन्फ्रेंस
जॾहिं जॾहिं बि हुजे थी, पोइ हले भले डस्का में हुजे, आज़ादु कश्मीर वारे इंतिखाबात में हुजे, या 2-3 ॾींहं अॻे पाकिस्तान यूनियन ऑफ जर्नलिस्ट FPF जे में ख़िताबु कयो अथई। हिन खां अॻे जॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं शाम जो वञी शायदि पहिरियों दफ़ो ॾे करे कि ॿिए स्टेज ते हुन ख़िताबु कयो, साफ़ियुनि जो फंक्शन हो, उन में ख़िताबु कई ऐं उन खां पोइ हीअ 30-40 मिंटनि जी प्रेस कॉन्फ्रेंस कयईं। त ॿ शयूं त क्लियर आहिनि त तव्हां कंहिंखे वॉइस जी क्वालिटी नथा ॾेई सघो, तव्हां उनखे इल्मु नथा ॾेई सघो, तव्हां उनखे शिकिल नथा ॾेई सघो। इहे माना गॉड गिफ्टेड आहिनि। उन वटि हुनजो करिश्मा, हुनजो ॻाल्हाइणु, हुननि जे लफ़्ज़नि जो चूज़ करणु, हुनजो तक़रीर में आवाज़ जो पिच ऐं माण्हुनि सां सिधो राब्तो। हाणे हिते इक़्तिदार बेईमान आहे त जॾहिं तव्हां माण्हुनि जे दिलनि ते हुकुमरानी करियो त पोइ इक़्तिदार मरियम खे मिले बि थो या कॾहिं थो मिले या नथो मिले या जल्दी थो मिले, इहो सुवालु नथो पैदा थिए, छाकाणि जो पाकिस्तान जी मक़बूल तरीन ख़ातून लीडर मरियम आहे, इन में को शक कोन्हे। हाणे अचूं था त उन प्रेस कॉन्फ्रेंस में काज़ी साहब बि ॿुधायो वियो त मिलियल जुलियल सिग्नल ॾिना विया त असां सां इंसाफ़ु कोन थियो। हू इहो था चवनि त असां सां इंसाफ़ु कोन थियो आहे, असांखे इंसाफ़ु ॾिनो वञे, नंबर 1। ऐं इक़्तिदार जेको आहे उहो असांखे इन सूरत में मुंतक़िल थिए जो तव्हां फेयर ऐं फ्री इलेक्शन करायो। इहे 2 मुतालबा आहिनि मुस्लिम लीग नवाज़ जा या इवन सॼी PDM जा। त ॾिसूं था उन में कीअं कामयाबु था वञनि। उन करे हिन प्रेस कॉन्फ्रेंस में अदलिया, स्टेक होल्डर्स, असांजी वफ़ाक़ी हुकूमत, पंजाब गवर्नमेंट, इन्हनि सभिनी सां सिधा सवाल आहिनि। ऐं माण्हू थोरो इहो सम्झी रहिया आहिनि त जॾहिं असीं वफ़ाक़ी हुकूमत जे तर्जुमाननि खे कोर्स जे अंदाज़ में साथी हमनवा इहे जॾहिं मन अची ॻाल्हाइनि था, पोइ जॾहिं मरियम नवाज़ ॻाल्हाए थी त माण्हुनि खे महसूसु थो थिए त शायदि हीअ सच ॻाल्हाए रही आहे। ऐं माण्हुनि जे दिलनि ते राज करणु हिन जी वालदा जेका ही कलसूम नवाज़ एक्चुअल मुस्लिम लीग नवाज़ जो हिकिड़ो फ़िलाह बि इहो रहियो आहे या ख़ानदानी रवायतूं उन्हनि जूं रहियूं हुजनि त उहो घणो करे पंहिंजी फैमिली खे डिस्कस कोन कंदा, कोन आंदो, मजबूर थी विया। कलसूम नवाज़ जेका आहे उहा 99 वारी मालशाला में ज़ाहिर थी ऐं चंद मुज़ाहिरनि खे लीड कई। पर उहा छाकाणि जॾहिं पढ़ी पई ऐं कॉलेजनि में बि पढ़ी त उहा हिकिड़े किताब जी आथर हुई, हिकिड़े किताब जी मुसनफ़ा हुई। असीं मियाँ साहब इन लाइ नथा चऊं, हिन लाइ त चवंदा त उन्हनि किताब पढ़ियो बि कोन्हे। उहे उन्हनि कंहिं त साफ़ इहो बुक करे त मियाँ साहब लाइ चवंदा हिन टेलीफोन डायरेक्टरी पढ़ी हूंदी ज़िंदगी में। त उन जी जाइ ते उन जी जेका वालदा हुई न उहा पढ़ियल हुई, किताब जी मुसनफ़ा हुई, त जीन में हुनखे इहो इल्मु बि मिलियो आहे वालदा वारो। उन करे हुन जी ॻाल्हि जेका आहे न उहा एक्सटेम्पर बि ॻाल्हाए थी ऐं ॾाढो सुठो बि ॻाल्हाए थी, किथे बि का बि ग़लती नथी करे ऐं जंहिंजी ॿिए ॾींहुं तरदीद जारी करणी पए। हेसि ताईं जेको बि हुन 50-100 जलसनि खे ख़िताबु कयो आहे ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कयो त हुनजी कॾहिं तरदीद जारी कोन थी आहे। हुन हमेशह साफ़ सिधो ऐं सही मैसेज ॾिनो आहे। हाणे ॾिसजे त हुनजो नसीबु हुनखे किथे थो बीहारे। पर आउं इहा ॻाल्हि कंदुसि त जॾहिं तव्हां माण्हुनि जे दिलनि ते हुकुमरानी करियो त पोइ उहा त उहो करे पई, उनजो इक़्तिदार बेमाना शइ आहे। नाज़रीन, हाणे असांजो प्रोग्राम जेको आहे उहो पुॼाणी ते पहुची चुको आहे। असां अॼु कुझु अहम मसइलनि ते तव्हां सां ॻाल्हायो। मरियम नवाज़ जी जेका लीडरशिप हींअर असांखे नज़र अची रही आहे उन ते ॻाल्हायोसीं। ऐं सुमरो साहब ॿुधायो त मरियम नवाज़ जी शख़्सियत जो जेको कैरिज़मा आहे उन सभिनी माण्हुनि खे जेको आहे सो जेके उनजा आहिनि फॉलोअर उन्हनि खे तमामु घणो ईअं सम्झो त मुतासिर कयो आहे, कैप्चर कयो आहे। ऐं शायदि हींअर मरियम नवाज़ उते बीठी आहे जो माण्हुनि जे दिलनि ते राज पई करे।
ऐं खेसि शायदि इक़्तिदार जी बि ज़रूरत कोन्हे। जेकॾहिं इक़्तिदार मिले थो त वेल एंड गुड, अदरवाइज़ उहा माण्हुनि जी दिलनि ते राज करे रही आहे। उन खां अलावा असां ॿेलनि जी अहमियत या उन्हनि जा जेके मसइला आहिनि त उहे असां वटां छो डिप्लीट पिया थियनि ऐं उहे ॿेले खाते जी ज़िमेदारी जेका आहे उहा पूरी न पियो करे, उन ते बि ॻाल्हायोसीं। शाहनवाज़ ॾाहाणी जी सक्सेस ते असां ॻाल्हायो ऐं नौशीन शाह जी हींअर ताज़ो असांखे ॾुख जी ख़बर मिली ऐं उन पंहिंजे रूम में, हॉस्टल जे रूम में ख़ुदकुशी करे। फ़िलहालु असीं हुनखे इहो ई चई सघूं था त ख़ुदकुशी जो केस ज़ाहिर कयो वियो आहे। अॻिते असांखे उमेदु आहे त इन क़िस्म जा केस न थियनि ऐं जेके केस थी चुका आहिनि उन्हनि जी बाक़ाइदा तहक़ीक़ थिए त जीअं असांखे ख़बर पवे, माइटनि खे ख़बर पवे त उन्हनि जे पुठियां जेके आहिनि से कहिड़ा सबब हुआ जो उन्हनि छोकिरियुनि पंहिंजी जान ॾिनी। उमेदु आहे त अॼु जो प्रोग्राम तव्हांखे पसंदि ईंदो। तव्हां सभु असांजे प्रोग्राम खे जेके असांजा जेके व्यूअर आहियो असांखे पंहिंजे फीडबैक सां जेको आहे सो आगाह कंदा। उमेदु आहे त जेकी बि असांजूं कमियूं कोताहियूं आहिनि उन्हनि जो फीडबैक असांखे ॾींदा ऐं जेके असांजूं स्ट्रेंथ्स आहिनि उन्हनि जे बारे में बि तव्हां असांखे आगाह कंदा। अल्लाह हाफ़िज़।